अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो सद्दाम हुसैन आहे। मां अवांजे आॾो कंप्यूटर ऐं उन जी बुनियादी मालूमात ऐं कंप्यूटर लैंग्वेजिस, कंप्यूटरी ॿोलियूं ऐं उन्हनि सां गॾोगॾु ॿियूं काफ़ी सारी कंप्यूटर जे बारे में मालूमात खणी तव्हांजे आॾो हाज़िर थियो आहियां। अॼु असांजो टॉपिक आहे कंप्यूटर छा आहे। अॼु असां पढ़ंदासीं त कंप्यूटर छा आहे ऐं कंप्यूटर छा छा करे सघे थो। कंप्यूटर हिकु बरक़ी मशीन आहे। बरक़ी यानी कि इलेक्ट्रिक मशीन आहे कंप्यूटर, जेका परफॉर्म कंदी आहे, जेका अमल कंदी आहे असांजे हिदायतुनि ते ऐं गॾु कंदी आहे डेटा गॾु कंदी आहे असांजी हिदायतुनि ते ऐं उनखे प्रोसेस कंदी आहे, यानी मरहलाती अमल मां गुज़ारींदी आहे। स्लोली यानी कि टाइम टेबल जे हिसाब सां हर हिकु टास्क खे परफॉर्म कंदी आहे, प्रोसेस कंदी आहे ऐं अॻिते वधाईंदी आहे। उन खां पोइ कंप्यूटर जा इस्तेमाल अॼु जी मॉडर्न जदीद दुनिया में कंप्यूटर जो इस्तेमाल तक़रीबन हर घर ताईं पहुची चुको आहे। हर शख़्स कंप्यूटर सां कंहिं न कंहिं हिसाब सां लाॻापियल आहे। मोबाइल कंप्यूटर जी हिकु शाख आहे ऐं कंप्यूटर सां ई लाॻापियल आहे, जेका हर हिकु शख़्स वटि मौजूदु आहे। उन खां अलावा कंप्यूटर जेको जदीद दुनिया में रिवल्यूशन यानी कि हिकु तूफ़ान बर्पा करे छॾियो आहे। कंप्यूटर ऑटोमेशन, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्वांटम कंप्यूटिंग, क्लाउड नेटिव कंप्यूटिंग ऐं IoT प्लस ब्लॉकचेन, ये 5 शाखूं आहिनि कंप्यूटर जूं, जेके हिन महिल ट्रेंडिंग में हली रहियूं आहिनि, यानी कि हिननि जो घणे खां घणो इस्तेमालु थी रहियो आहे। ऐं पंहिंजे नौजवान दोस्तनि खे इहो ई सलाह ॾींदुसि त बराए महिरबानी जेतिरो थी सघे सिंधी माण्हू टेक जी फील्ड में अचो, कंप्यूटर जी फील्ड में अचो। 4th इंडस्ट्रियल रिवल्यूशन जेको अची रहियो आहे, उन खां पोइ हिकु शख़्स जी का बि वैल्यू न रहंदी सिवाय कंप्यूटराइज़ेशन जे, छो जो हर चीज़ कंप्यूटर ई परफॉर्म कंदो। रोबोटिक्स हर जगह ते अची वेंदी। तक़रीबन हिकु अंदाज़े मुताबिक़ 2025 ताईं रोबोट्स 60% दुनिया जी जेतिरियूं बि नौकरियूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करे छॾींदा। बराए महिरबानी सिंधी नौजवान जेतिरो थी सघेव कंप्यूटर जी फील्ड में अचो ऐं कंप्यूटर में नुमाया कारकर्दगी ॾेखारियो पंहिंजी। अॼु मां पंहिंजे सिलसिले जो पहिरियों लेक्चर रिकॉर्ड कयो आहे ऐं कुझु दोस्तनि खे सम्झाणी बि ॾिनी आहे। पोइ वीडियो मां ठाही ही दोस्तनि जे लाइ, जीअं दोस्त मुंहिंजे चैनल खे जॉइन कनि। बहितरीनु रिस्पॉन्स मिलियो आहे कुझु दोस्तनि खां, कुझु अञा रहियल आहिनि। मां पुरुमीद आहियां त अगरि मां हिकु शख़्स खे बि इन राह ते कामयाबी जो हिकु ॾाको बि चढ़ायो त मुंहिंजे लाइ मुंहिंजी कामयाबी आहे। दोस्तनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे, ख़ासि करे टीचर्स खे, जेके असांजा दोस्त बि रही चुका आहिनि ऐं टीचर्स आहिनि, उन्हनि खे त अव्हां पाण बि ऐं ॿियनि खे बि इन राह में हलण जी जेको आहे सो तलक़ीन कयो, जीअं अॻिते हली करे कामयाबी जा ॾाका चढ़नि। छो जो हिन कंप्यूटर रिवल्यूशन, कंप्यूटर जे दौर में हर शख़्स वटि कंप्यूटर त ज़रूरु आहे, मगर हर शख़्स कंप्यूटर हलाइण कोन थो ॼाणे। इन जे करे
बराए महिरबानी तव्हां पाण बि सिखो ऐं ॿियनि खे बि सेखारियो। बहितरीनु ॻाल्हि इहा ई आहे जेका असां कई त पाण बि सिखो ऐं ॿियनि खे बि सेखारियो। सुभाणे खां वठी असां लैंग्वेजिस कोर्स खे स्टार्ट कंदासीं, लैंग्वेजिस खे स्टार्ट कंदासीं। हाणे ॾींदा असांखे इजाज़त। सुभाणे इंशाअल्लाह हिकु नए लेक्चर सां गॾु वरी मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।